बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रोशन दिन कोरे जो मौजो पूरे मुल्क जियां बदीन में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती अला यौम इस्तेहसाल मल्हायो वियो। इन सिलसिले में ज़िले इंतज़ामिया पारां एडिशनल डिप्टी कमिश्नर टूर वक़ार अहमद कलवर जी अगवाणी में डिप्टी कमिश्नर ऑफिस खां DC चौक ताईं रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर टूर वक़ार अहमद कलवर चयो त 5 अगस्त कश्मीर जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। इन ॾींहुं 2019 ते भारत अक़वाम मुतहदा जे करारदादुनि खे पामाल कंदे वालियर कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत के ख़त्म करे शहरी हुकूक की भञ कड़ी कई, पर गैरतमंद कश्मीरी अवाम भारत के इन ज़ालमाना गासपाना कब्ज़े की कोशिश के थडे छड़ियो आहे। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि जी जज़्बा आज़ादी जुरत ऐं क़ुर्बानीनि खे सलाम पेश करे थी ऐं पूरी दुनिया खां इहो मुतालबो था करियूं त इहो अक़वाम मुतहदा जी करारदादुनि जे मुताबिक़ कश्मीरियुनि खे पंहिंजो फ़ैसिलो पाण करण जो हक़ ॾिनो वञे ऐं कश्मीर में आर्टिकल 35A ऐं 370 के पंहिंजी असल हालत में बहाल कयो वञे। रैली में डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर सरफराज समो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर शेर मोहम्मद नेहड़ियो, लाइव स्टॉक ऑफिसर मोहम्मद जुमन चांडियो, डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI बशीर अहमद अब्बासी, सैयद इमरान शाह, डिस्ट्रिक्ट एग्जीक्यूटिव मैनेजर हैंड्स हैदर अली पंवर ऐं एजुकेशन ऑफिसर कामरान मेमण समेत तालीम, सेहत, पुलिस, रेवेन्यू, ज़िले जे सरकारी गैर सरकारी तंजीमुनि, NGOs, मीडिया अक़लियतुनि ऐं सिविल सोसाइटी जे हर तबके वॾे अंग में शिरकत कई।